पनुआखिल जे ॻोठ वज़ीर ख़ान मराणो जे रवासिण मीरपुर प्रेस क्लब में अची एहतजाज कयो त मूंखे मुंहिंजे माइटनि ख़ुशी सां पनुआखिल जे ॻोठ वज़ीर ख़ान मराणो में ग़ुलाम मुर्तज़ा मराणे सां शादी कराई हुई। मूंखे 4 ॿार आहिनि। मुंहिंजे मथां केतिरनि ई महीननि खां मुंहिंजो मुड़ुसु ग़ुलाम मुर्तज़ा मलाणो, गुलाम शबीर मलाणो, मोहम्मद इसहाक मलाणो, नबी बख्श मलाणो, मोहम्मद उमर मलाणो, अली हसन मलाणो केतिरनि ई महीननि खां मूं ते वेश्याणो तशद्दुद करे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाणे मूंखे ॾोही ॾेई क़त्ल करणु चाहिनि पिया। मां पंहिंजी जान बचाए पंहिंजे भाउ मंसूर अहमद मगरा वटि मीरपुर माथुरो में पनाह वरिती आहे। हाणे मुंहिंजे भाइरनि ऐं माइटनि खे मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॾेर मोतमार धमकियूं ॾियनि था। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॾेर हूंदा। मां अपील कयां थी एसएसपी घोटकी, डीआईजी सकर, आईजी सिंध खे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजे मुड़ुसु ऐं ॾेरनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची